नाज़रीन हिन वक्त असी कराची में मौजूद आयूँ। असां सां गॾु हिकु मुतासिर जेको आहे सोशल समाजी वर्कर मौजूद है, जैं सॼी उम्र पंहिंजी ज़िंदगी जा जेको आहे अधु हिसो हुननि सोशल कम में लॻाए छॾियो हुयो ऐं पंहिंजी पूरी ज़िंदगी जेका आहे हुन हिकु पार्टी सां वाबस्ता हुयो। सो अॼु असांजे हुन सोशल वर्कर दोस्त खे जेको आहे हिकु ख़तरनाक बीमारी जो हमिलो थी चुको आहे। सो हू दोस्त अॼु हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहे कराची में, ऐं उन जा जेके आहिनि असल में ॿई गुर्दा जेके आहिनि उहो फेल थी चुका आहिनि ऐं उनखे शुगर जो बि मसइलो आहे। सो इन वाले सां वधीक जेका आहे असीं ॻाल्हि ॿोल कयूं था त उन दोस्त खे कहिड़ियूं कहिड़ियूं परेशानियूं आहिनि ऐं उन जी जेका आहे इमदाद जी जेका आहे असां अपील कयूं था समूरनि दोस्तनि खे, असांजी स्क्रीन ते ॾिसंदड़ सोच टीवी जी स्क्रीन ते ॾिसंदड़ समूरनि दोस्तनि खे, वस वारनि खे, सियासी समाजी अॻवाननि खे, सियासी कारकुननि खे, समूरनि खे गुज़ारिश कंदासीं त इन दोस्त जी जेका आहे वधि में वधि हेल्प कई वञे। अचो त दोस्त सां असां ॻाल्हि ॿोल कयूं था त उनजो छा चवणु आहे। जी साईं, मां ॿुधायो तव्हांजो छा नालो आहे ऐं किथां खां जेके आहिनि वाबस्ता आहियो ऐं छा बीमारी वास्ते थी आहे? सर, मुंहिंजो नालो नागूराम आहे। मां ज़िला घोटकी खानपुर मार लॻ लोही जो रहाको आहियां। सो सॼी ज़िंदगी जेका आहे समाजी कारकुननि जे हवाले सां जेका मां गुज़ारी आहे, हिन वक़्तु तव्हांखे जेका गुर्दनि जो असरु थी चुको आहे ऐं मांखे शुगर बि आहे। जी जी। सो छा रुकेस आहे वस वारनि? सर, वस वारनि खे अपील कई आहे, फेसबुक ते बि ॾिनो आहे न, अञा ताईं त कंहिं सार संभाल कोन लधी आहे। डॉक्टर खाटूमल जीवन साहब जेको आहे उन हिकु ॿ दफ़ा रिंगू बि कयूं आहिनि, उन चयो बाबा तूं घबराना, अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। पोइ राति तव्हां कंहिंखे ॾेखारियो आहे हिते इस्पताल में? हा, SIUT में ॾेखारियो आहे। उन्हनि चयो त ॿई गुर्दा असांजा ख़तमु आहिनि, फेल आहिनि। उनमें वधीक ख़र्चो आहे मुंहिंजे ख़्याल में? जी जी, वधीक ख़र्चो आहे। पोइ केतिरा ॿार आहिनि मुंहिंजी, छा पोइ मुंहिंजो कारोबार आहे? छा साईं, 8 ॿार आहे। मां अकेलो माण्हू आहे घर में, कोई कारोबार कोन्हे। मैं फैक्ट्री में कमु कंदो हुअमि, हाणे ॿ महीना थिया आहिनि वेठो आहियां घरु वांदो, ॿियो को वसीलो ज़रियो कोन्हे। जी नाज़रीन, हिन वक़्तु असीं कराची में मौजूद आहियूं। असां सां गॾु डिस्ट्रिक्ट घोटकी सां वाबस्ता सोशल समाजी वर्कर नांगूराम मौजूदु आहे, जंहिंखे कुझु ॾींहंनि खां वठी करे जेको आहे हिकु गुर्दनि जो जेको आहे हमिलो थी चुको आहे। सो हुन सॼी ज़िंदगी जी जेका आहे पंहिंजी वक़्फ़ करे छॾी हुई सियासी सोशल समाजी वर्कर जे हवाले सां कमकारनि जे, उतां जे इलाइक़े जे माण्हुनि खे, ग़रीब मुस्तहिक माण्हुनि जी हमदर्दी जे हिसाब सां। अॼु नांगूराम ख़ुदि जेको आहे हिन ख़तरनाक बीमारी में मुब्तला थी चुको आहे। अॼु हू जेको आहे पाण ॿियनि खां जेको आहे इमदाद जे लाइ मुंतज़र आहे ऐं वस वारनि खां बि अपील कई आहे त ख़ुदा मुंहिंजी जेका आहे ज़िंदगी बचे वञे, मुंहिंजो जेको आहे हिकु वधीक ख़र्चो आहे, सो उन ख़र्चे खे जेको आहे गवर्नमेंट जे तरफ़ां को हिकु रिलीफ ॾिनो वञे, या सरहंदी वारनि खां बि उन्हनि गुज़ारिश कई आहे त मूंखे जेका उहा हिकिड़ो पैकेज ॾिनी वञे ऐं रिलीफ ॾिनो वञे। 8 ॿारनि जो जेको आहे हिकिड़ो अकेलो वाहिद कमाईंदड़ शख़्स आहे जेको हिन वक़्तु इंतिहाई ख़तरनाक बीमारी में मुब्तला थी चुको आहे। हुननि बासरनि जेका आहे माण्हुनि खां बि जेको आहे हुननि मुतालबो कयो आहे त इन हवाले सां जेका मुंहिंजी माली ऐं जानी मदद कई वञे। कैमरामैन टीम सां गॾु बाग़ी सागर पवार, सोच टीवी कराची। सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच टीवी के ऐं बेल आइकन के दबाएं, कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब आवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन।